अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजी तरफ़ों अहमद ख़ान चांद जी तरफ़ों तव्हां सभिनी खे ईद मुबारक। उमेद तव्हां पंहिंजे बचनि कखनि में ख़ुशि ऐं आबाद हूंदा। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। कुझु ॾींहं अॻु में मूं वीडियो रखियूं हुयूं, ख़बरूं हलायूं हुयूं। हिकिड़ा ग़रीब मिस्किन हुया जेके अॻिली बोर्ड में 2022 वारी जेका बोर्ड आई, उन बोर्ड में वीचारा बेघर थी विया। उन्हनि जो माल में रिज़्क़ बि ख़तमु थी वियो, उन्हनि जा घर बर बि ॾही विया। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असां ख़बरूं हलायूंसीं, उन्हनि वीचारनि जो आवाज़ जेको आला ऐवाननि ताईं पहुचाइण जी ॾाढी कोशिशि कईसीं, लेकिन अॼु तोड़ी अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं बि वॾेरे, कंहिं भोतार, कंहिं बि माण्हू वटि इहा दाह न पहुती। आला ऐवाननि ताईं बि असांजो आवाज़ जेको आहे सो न पहुतो ऐं उन्हनि ग़रीब मिस्किन जी कंहिं बि जेको सवार न कई। काल्ह मां तक़रीबन पंहिंजे ओस पास जा जेके ग़रीब मिस्किन जेके 2022 जी बोर्ड में घरनि खां मुतासिर थिया हुआ, हुननि जा घर बर वीचारनि जा ख़तमु थी विया। काल्ह जॾहिं मां ॾिसो हुननि खां पुछा कयमि त यकीन कंदो त हुननि जा अञा तोड़ी हींअर बि हुननि जा घर जेके आहिनि से उहे कोन्हनि के घरनि खां बेघर आहिनि। ऐं जॾहिं खां हुननि खां पुछियोसीं, हाल वाल वरितोसीं त तव्हां ईद कई आहे या न कई आहे, त हुननि जी अखियुनि में पाणी अची वियो, उहो रोइण शुरू थी विया। ऐं हुननि जा नंढा नंढा जेके मासूम ॿचिड़ा हुया उहे बि रोइनि पिया। हुननि बि इहा असां सां ॾुख ऐं सूर वंडींदे ॿुधायो त असां ईद असां न कई आहे, न असां कपिड़ो वरितो आहे, न लटो वरितो आहे, न ईद जो को सामान वरितो आहे, कुझु बि कोन वरितो आहे। ऐं हुन वीचारे जो घर बि न आहे, चार दीवारी न आहे, घर बि न आहे। ऐं वरी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त बोर्ड जा मुतासिर हुनखे घर त ठही न मिलिया आहिनि, पर उन्हनि खे टेंट बि न आहिनि। अॻिले जेको सियारो आहे उन अहिड़ी सर्दीअ में वीचारनि ईअं गुज़ारियो, खुले आसमान गुज़ारियो, अहिड़ी 40 जी गर्मी हुननि खुले आसमान गुज़ारी। वरी सियारो आयो, उहो सियारो बि हुननि उन वीचारो सीन गुज़ारियो। वरी हाणे जून महीनो पियो थो हले ऐं अञा वीचारा हू खुले आसमान हेठि वेठा आहिनि। कुझु सुठी ॻाल्हि आहे जेको उठ जो वाक़ियो थियो, सांगड़ में जेको वाक़ियो थियो उठ जो, त उनजे तमामु दोस्त जेके से जाॻिया, असांजी आवाम जाॻी, असांजा दोस्त ॿाहिरि जाॻिया। सोशल मीडिया खे वॾी ताक़त आहे। सोशल मीडिया जे दोस्तनि जेको आहे सो आवाज़ बुलंद कयो, आवाज़ जेको आहे सो आला ऐवाननि ताईं छॾियो पर आसमान ताईं वियो। ॾाढी भली ॻाल्हि आहे। अलाह कंदो उठ खे बि इंसाफ़ मिलंदो, उन खां पोइ जेको हुनजो मालिक आहे उनखे बि इंसाफ़ मिलंदो। तव्हां दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि, तव्हां भाइरनि खे, दोस्तनि खे, तव्हां हिननि ग़रीबनि मिस्किननि जो आवाज़ बुलंद कयो, आला ऐवाननि ताईं पहुचायो। कुझु दोस्त अहिड़ा आहिनि, मां सभई साफ़ हिकिड़ा न आहिनि, पर कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके हिकिड़ी ख़बर रखी, हिकिड़ी पोस्ट रखी, हिकिड़ी ख़बर रखी, वरी साॻियो वॾेरनि जे पोयां भॼनि था किथां ॿ रुपया हथ कयो। त मां त चवां थो त उन दोस्त खे, उन साफ़ीअ खे उहा सहाफ़ती छॾणु खपे। सहाफ़ती न करे उहो घर वेहे या को महिनत मज़ूरी वञे करे त उहो बहितर आहे जो हिकिड़ी ख़बर हलाए, वरी पैसनि जे कढ अगरि हू भॼे त मूंखे 2 रुपया मिलनि, त उहो कहिड़ो आवाज़ उथारींदो। अगरि हुनखे 2 रुपया मिलिया, हू पंहिंजी पोस्ट डिलीट करे छॾींदो, हू पंहिंजी ख़बर ई कोन हलाईंदो, छो जो हुनखे 2 रुपया मिली विया। त मुंहिंजी इन ॻाल्हि ते कुझु दोस्त साफ़ी ॿाहिरि नाराज़ थियनि, त मां हुन खां माज़रत, दोस्तनि खां, साफ़ी भाइरनि खां माज़रत थो कयां। सभु हिकिड़ा न आहिनि, पर चंद आहिनि जेका हिकिड़ी पोस्ट या हिकिड़ी ख़बर हलाए उन खां पोइ वठी भॼनि था वॾेरनि जे पोयां, उन्हनि भोतारनि जे पोयां, त बाबा असांखे 2 रुपया ॾियो, तव्हांजी ख़बर असां हींअर डिलीट था कयूं। उहो कहिड़ो भोतार हुजे, उहो चाहे टोल ऑफिसर हुजे, उहो चाहे जेको थाणे जो SHO हुजे, चाहे कोई बि कहिड़े बि इदारे जो ऑफिसर हुजे, माना मां जेतिरी ज़बर ॻाल्हि थो कयां। सोशल मीडिया हिकु वॾी ताक़त आहे। दोस्त अॼुकल्ह जा नौजवान वॾा फास्ट आहिनि। मां सलाम पेश कयां थो नौजवाननि खे। हर जेको ज़ुल्म थिए थो उनजी आवाज़ उथारनि था, ऐं उहो आवाज़ जेको आला ऐवाननि ताईं पहुचे थो। बराए महिरबानी जेके सफ़ा ग़रीब मिस्किन आहिनि, उहे वॾेरा जेके बंगलनि ते हींअर वेठा आहिनि, ऐं जेके हुननि वटि थी सघे काफ़ी अहिड़ा दोस्त ईद मिलण बि विया हुजनि, मिठाइयूं खाइण विया हुजनि, उनखे वॾा भाकुर पाता हूंदऊं जेके तिराडे ते चढ़ी ऐं वीचारे मिस्किन जुमे खान, कोड़े खान या कांडे खान जो या कंहिं बि मिस्किन जो घर अगरि झूपड़ियुनि में ऐं कंडनि में, कांडरनि में ॻोल्हे लधो वोटनि जे लाइ, अगरि 2 वोट हुया त बि जेको 20 गाॾियुनि जो काफ़िलो हुते पुॼे पियो।
अॼु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, उन जे घर में फाका कशी आहे, हुन वीचारे जे वक़्तु ॿिनि वेलनि जी मानी कोन्हे, पंहिंजे बचनि खे जेको आहे सो वठी ॾे। ईद त परे जी ॻाल्हि आहे, ईद जा कपिड़ा परे जी ॻाल्हि आहे, ईद जी माना मानी त परे जी ॻाल्हि आहे, पर हू वीचारो यार आम ऐं जेको सो बसरनि जे सां मानी खाइण जो हुन वटि वीचारनि वटि पैसो कोन्हे। हिन ईद जे मौक़े ते बि सलाम आहे उन वॾेरनि खे जेके वोटनि जे टाइम ते ज़ाहिर थियनि था, उन ग़रीबनि मिसकिननि वटि जेको सो वॾी वॾी वीगो ऐं प्राडो गाॾियूं वठी ऐं 50-50 गाॾियुनि जो काफ़िलो वठी हुते पहुचनि पिया। अॼु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि तौर ते ॻोठ हाजी बानो में जेको मक़बूल वीचारो मिसकिन आहे, हुनजी घरवारी खे कैंसर आहे, न हुनजो घर आहे, न हुनजी छित आहे, न हुन वीचारे ईद कई आहे, न हुनजे बचनि ईद कई आहे, न हुन कपिड़ो आहे, न हुन लटो आहे, हुन का बि शइ कोन्हे। जेको आवाज़ में बुलंद कयो उन ते हिकिड़े दोस्त हुनजी मदद कई आहे, हुनजी वॾी महिरबानी कुर्ब अलाह साईं हुनखे अजर ॾींदो। मां हुनजो नालो कोन थो खणणु चाहियां, छो हुन दोस्त झलियो त मुंहिंजो नालो न खणियो। अलाह साईं हुनखे अञा वधीक ॾींदो। त अॼु तोड़ी वीचारा बेघर मिसकिन जेके वेठा आहिनि, जंहिं वटि अझो न आहे, लटो न आहे, कपिड़ो न आहे, ईद वीचारनि न कई आहे। ख़ुदा जे वास्ते वॾेरा वोट वठो था ग़रीबनि खां, उन ग़रीबनि जी वाहर बि कयो। अॼु जंहिं वॾे ज़मीनदार वटि 300 एकड़ ज़मीन न हुई, 100 एकड़ हुई, 50 एकड़ हुई, अॼु उन वटि 1200 एकड़ यकदमि थी वई हिकिड़े साल में या 2 सालनि में, या किथां आई? इहे ग़रीब तव्हांखे वोट ॾियनि था, इहे ग़रीब तव्हांखे आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था, ऐं पोइ तव्हां पोइ मुड़ी बि कोन था ॾिसो। त ख़ुदा रा इहो न कयो, वक़्तु फिरंदे देरि कोन्हे का। अगरि तव्हांखे अॼु जिन ऐवाननि ताईं इन्हनि मिसकिननि पहुचायो आहे, त सुभाणे इन्हनि ग़रीबनि जूं बदुआऊं, इन्हनि ग़रीबनि जूं आहूं, इन्हनि ग़रीबनि जूं जेके सिसकियूं आहिनि, इहे ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे अर्श तां वरी फर्श ते उछलाईंदियूं। ऐं तव्हां ईअं किरंदो जो वरी तव्हांखे सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि थी वेंदी, असां किरिया सघी। इहे बदुआऊं इन्हनि ग़रीबनि जूं तव्हांखे लॻंदियूं, जेके वीचारा हींअर ईद बि न करे सघिया, ईद जा कपिड़ा लटा बि न वठी सघिया, ऐं तव्हां पंहिंजूं अयाशूं कयूं, तव्हां पंहिंजे चमचनि खे अयाशूं करायूं, उन्हनि खे तव्हां गाॾियूं वठी ॾिनियूं, उन्हनि खे तव्हां ईद जा सैर सपाटा कराया, पर तव्हांखे मिसकिननि जे लाइ तव्हां वटि टाइम कोन। मुंहिंजी सोशल वर्कर दोस्तनि खे गुज़ारिश आहे, सोशल वर्कर जा जेके दोस्त आहियो एक्टिव थियो ऐं ख़ुदा रा ग़रीबनि जो आवाज़ पहुचायो। डेली 50 पोस्ट हिकिड़ो माण्हू रखे थो, 20 पोस्टूं, 10 पोस्टूं, 15 पोस्टूं रखो था। बहितर इहो आहे त उहे